ओम शांति। हाणे असां बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजी बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। ॿुधण जो श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मिठे मिठे ॿार। अॼु बाबा चवनि था अगर ऐं मगर। अगर ईअं थिए त हीअं कंदासीं, मगर ईअं न थियो। जेका शब्द यूज़ कंदा आहिनि अगर ऐं मगर कंहिं बि कम में, कि अगर ईअं थींदो त ईअं कंदासीं, अगर इहो ठीकु थींदो त मां ठीकु थींदो, मां हिन सां ठीकु थी व्यवहार कंदो। ऐं ईअं मगर बि यूज़ कंदा आहिनि। इहो ॿियो सभु त ठीकु आहे, लेकिन मगर इहो ईअं थो करे, ईअं थी करे, फलानो फलानो। इन्हनि जे चकरनि सां परी रहो। असां सभु आत्मा ई आहियूं। असां सभिनि आत्माउनि जो बि परमात्मा। असांखे सभिनि खे आत्मिक भाव सां ॾिसी करे, सभिनि सां आत्मिक संबंध में असांखे सभिनि खे आत्मिक भाव में ॾिसणो खपे। आत्मा सां संबंध रखो जेतिरो थी सके न। आत्मा जा गुण, आत्मा जा जेका बि सुठा संस्कार हुजनि, ईअं न कि इन सुठा संस्कार न हुजनि, हिक में कोई न कोई हिकु सुठी ॻाल्हि ज़रूर हूंदी। त अगरि असां हुनखे ध्यान में रखी करे कुछ भी न तो नजर अचे तो ये तो नजर अचे तो न फलानी आत्मा परमात्मा जो ॿार कहिड़ो बि आहे त सही। असांखे हुन दृष्टि सां हुनखे ॾिसी करे हर कर्म करणो आहे। अगरि असांखे संबंध निभाइणो पए थो, लेकिन असांखे इहो बि ध्यान में रखणो खपे कि अगरि असां हुनजी सुठी गुण नथा ॾिसी सघूं, असांखे अवगुण या अवगुण नज़र था अचनि, त अगरि असां परमात्मा त चए थो सभिनि सां हा भई हा संबंध निभा, लेकिन ये साथ साथ ये भी ध्यान रखो कि बाबा चईंदो आहे कि संग जो भी संभाल करणो, संग जो प्रभाव असांजे मथां अचे। भई सभु आत्मायूं सुठियूं आहिनि त ईअं मन में कंहिंजे लाइ ईअं न रखो फलानो अहिड़ो आहे, अहिड़ी आहे। हर हिक में कोई न कोई विशेषता आहे, त असां हुन विशेषता खे ध्यान में रखी करे हुनसां संबंध निभायूं। लेकिन जास्ती असांखे उन्हनि जे संग में न वञणो। जंहिंसां जो कमु आहे भई कमु कढो, बसि ॻाल्हि ख़तमु। ज्यादा कंहिंजे संग में न अचणो। हिन समय हर आत्मा में गुण भी आहिनि त अवगुण भी आहिनि, ऐं अवगुण जास्ती आहिनि। छोकी कलयुगी दुनिया, विकारी दुनिया, बुराई वारी दुनिया, असांखे अवगुण त ॾिसणा न आहिनि। जेतिरो थी सघे हुन अवगुणनि वारी दुनिया में असांखे गुण ई ॾिसणा आहिनि, लेकिन असांखे कंहिंजो जास्ती संग बि न करणो। हिन समय ई ॻाल्हि आहे कि संग परमात्मा सां करणो। हिन कलयुगी दुनिया में रहंदे हुए भले तो सभिनि जे संबंध में अचूं था, जॾहिं दुनिया में रहूं था तो संबंध में त अचणो पवंदो, लेकिन असांखे बुद्धि द्वारा संग परमात्मा सां, असांजी बुद्धि हिकु परमात्मा सां लॻल हुजे। बुद्धि में परमात्मा जी ॻाल्हियूं रहंदियूं न, असांखे ॿियनि जी संग जो प्रभाव न पए। अगर मगर न करो। असांखे त बाबा खे यादि करे बाबा जी शक्तियुनि
पंहिंजी में धारण करे सब दुनिया में संबंध निभाइणो ई आहे। ईअं करे त मां कंदमि, ईअं न, असांखे पंहिंजो जो कमु आहे कमु निपटाए करे किनारे करे छो छोजे संग जो प्रभाव बि पइजी सघंदो न। तंहिंजे करे बाबा चए थो सदा मूंखे यादि करे शक्तिशाली आत्मा थींदसि न त सभिनि जे संबंध में ईंदे हुए बि गुण ॾिसंदे हुए बि पंहिंजो कमु कढी करे न्यारो बि रहंदासीं ऐं बाप जो सर्व जा प्यारा बि रहंदासीं। बाबा चए थो, बाबा चवनि था अॼु की सदा जीवन में न साधननि जे वश थी करे साधना न करो। अॼुकल्ह ईअं थी वियो आहे न, साधन हुजे त भॻवान खे यादि करो, साधन न आहे त भॻवान खे यादि न करे न। ये भी साधन आहे न, टीवी में कीर्तन, टिकाणा, मंदिर या जेका बि माण्हू हथ में माला हुजे, पाठ पुस्तक हुजनि, जेके माण्हू पाठ ग्रंथ शास्त्र चईंदा आहिनि, मूर्तियूं न। अॼु माण्हू खे चओ चुपचाप वेही करे अखि खोले करे परमात्मा खे यादि करो, बसि करे सघंदा आहिनि। न मूर्ति हुजणी खपे, हथ में कुझु माला हुजणो खपे, कुझु पाठ आदि हुजणो खपे, त असां भॻवान खे यादि करो। लेकिन बाबा चए थो न, केसि ताईं साधना अपनाईंदा। पहिरियों त माण्हू मूर्ति रखंदा हुया, हथ में पुस्तक आदि हूंदो हुयो। पहिरियों त हिकु शिवलिंग ठाहे, मूर्तियूं ठाहियूं, ग्रंथ शास्त्र ठाता। हाणे कंहिंखे कुझु न मिले त मथे आसमान में सूर्य चांद खे भॻवान मञी वठंदो, सूर्य खे भॻवान मञी करे हुनखे पूजा कंदो। इहो भॻवान जंहिं वटि कुझु न हुजे न, हिन तत्वनि खे बि भॻवान सम्झी करे, हिननि खे ॾिसी करे भॻवान हिनखे ॾिसी करे भॻवान जी यादि करे। साधन थी विया न, पोइ माण्हू ग्रंथ शास्त्र कढनि। हाणे त टीवियूं, मोबाइल, अलाए छा छा भॻवान खे यादि करण जे लाइ कहिड़ा कहिड़ा तरीक़ा साधन अपनाइनि। ऐं जंहिं ॾींहुं साधन न हुजे त उन ॾींहुं भॻवान खे यादि ई न कंदा। चईंदा अॼु लाइट ई न हुई त मोबाइल में कीर्तन हलियो ई न, टीवी ते हलियो ई न, त पाठ बि सुठो न, पाठ बि न कयो, भॻवान खे यादि न कयो। अॼु पाठ कीअं राति ट्रेन में हेॾे होॾे वञो, पाठ न आहे, चईंदो कयो ई न, पाठ ई न हुयो, पुस्तक ई न हुई, माला ई न हुई, मूर्ति ई न हुई। परमात्मा चए थो मां त मथे रहंदो, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में मथे यादि करो न, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे मथे यादि करो। मुंहिंजो रूप निराकार ज्योति बिंदु, मां हिन सूर्य चांद तारनि खां परे परम धाम में रहंदा त मूंखे यादि मथे करणो आहे। मुंहिंजो न शरीर आहे न कुझु आहे, मां थोरी ग्रंथ शास्त्र लिखिया आहिनि, मां थोरी मालायूं ठातियूं आहिनि, मुंहिंजे इहे फोटो थोरी आहिनि जेका तव्हां हेॾा सारा चित्र ठाहे करे त बाबा चवनि था कि हाणे साधननि जे आधार सां मूंखे यादि न करो। अगर असां परमात्मा खे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में मथे यादि कंदासीं न त परमात्मा जी असांखे आशीर्वाद मिलंदी आहे, परमात्मा जी मदद अहिड़े ॿारनि खे जल्दी मिलंदी आहे। कंहिं बि तरीक़े सां भॻवान खे यादि करो, हुनमें बि मिलंदी, लेकिन जल्दी हाणे कंहिं आत्मा खे मदद मिलंदी आहे जेकी ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदी आहे मथे। हुन जे जीवन में सदा उमंग उत्साह बि रहंदो। ॾिसो हाणे कलयुगी दुनिया में तव्हां ॾिसो चारों ओर जेकी आत्मायूं परमात्मा खे यादि कंदियूं आहिनि न निराकार रूप में पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे,
चाहे वो कुछ भी करन, लेकिन परमात्मा की याद करिए ना तो जीवन में अगर वो पढ़ाई थी करे तो पढ़ाई में भी अॻियां निकिरी वेंदा आहिनि, धंधे में, नौकरी धंधे में, जीवन में। तव्हां ॾिसो पूरी पंज चार तरफ़ जो अहिड़ी आत्मायूं हिन सृष्टि ते हिन कलयुग के अंत में वारे समय में ख़ुशि आहिनि। त हिकदमि आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करणु मतलब असां डायरेक्ट भगवान खां शक्ति था वठूं, डायरेक्ट भगवान की यादि था करूं त प्राप्ति बि त एतिरी जास्ती थींदी न। खीर खे जीअं आयो ताज़ो ताज़ो खीर पियो त फ़ाइदो आहे न, लेकिन अगर उनखे रखी करे उनखे ॿियो कुझु ठाहे वाहे करे ईअं करे खीर पीतो, ॿ टे ॾींहं पोइ पीतो, 2-4 बार उबाले करे पीतो, चांहि पीती या कंहिं न कहिड़ी रीति सां खीर पीतो, हुनमें ओड़ी ताक़त न आहे। लेकिन जो ताज़ो ताज़ो खीर पींदव त हुनमें ताक़त जास्ती ईंदी। ये परमात्मा के भी जेको खुद की आत्मा समझी करे भगवान खे, भगवान अर्थात असांजी आत्मा जो थी उनखे जो निराकार रूप में यादि कंदो न त उनखे जास्ती डायरेक्ट शक्ति मिलंदी। ऐं जेकी आत्मायूं भगवान खे चवनि त थियूं असां यादि थी करूं, लेकिन भगवान के लक्ष्मी नारायण, राधे कृष्ण, राम सीता, हनुमान, गणेश, देवियों, ग्रंथ शास्त्र, मालायूं, तत्व, गुरुअनि जे रूप में यादि थी करनि न, तो उन्हनि खे ओतिरी शक्ति न मिलंदी। तॾहिं त तव्हां ॾिसो जीवन में माण्हू केॾा सारा मंदिर था ठाहिनि, मंदिरनि में गुरुद्वारा, मस्जिद, चर्च, एॾा सारा माण्हू भगवान खे यादि था करनि त बि माण्हुनि जे जीवन में दुख परेशानी छो आहे? और जेकी आत्मा खुद की आत्मा समझी वेंदी आहे ऐं परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदी आहे न सुठी तरह उन खां पुछो ऐं जो भगवान खे ॿिए के तरीक़े सां यादि थो करे उन खां पुछो। ॿिन्हिनि जे जीवन में हुन आत्मा में शक्ति जास्ती हूंदी जेकी खुद की आत्मा समझी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदी। प्राप्ति भी जास्ती हूंदी और शक्ति भी हाणे हाणे मिलंदी। हाणे हाणे बस मां हिकु बार चवां मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा बाबा, हाणे हाणे शक्ति मिलंदी, हाणे हाणे मदद मिलंदी। छो त हिन समय भगवान स्वयं हिन धरती ते आया आहिनि, हिन समय हिन सृष्टि ते भगवान अवतरित थी चुके आहिनि, अञा ईंदा न। भगवान हिन सृष्टि ते अची विया, लेकिन माण्हू सोचे थो भगवान कृष्ण जे रूप में हूंदो त सोचे था कृष्ण त दुनिया में अहिड़ो कोई माण्हू त आयो न आहे कृष्ण जहिड़ो। कोई सोचे थो मुंहिंजो भगवान कंहिं लक्ष्मी जे रूप में हूंदो, राधा जे रूप में ईंदो, कोई राम सीता, कोई चवंदो असांजे गुरुअनि जे रूप में भगवान ईंदो। त माण्हू अञा ताईं इंतजार था करनि। कोई चए थो अलाए कहिड़े रूप कच्छ मच्छ अवतार वठी करे अचे, अलाए कहिड़े कहिड़े रूप में माण्हू इंतजार था करनि, लेकिन परमात्मा त हिन सृष्टि ते अवतरित थी वियो आहे ऐं हुन सां मिलणो आहे त खुद खे आत्मा समझो ऐं हुनखे निराकार रूप में यादि करो त तव्हांखे अनुभव थींदो हा भई परमात्मा हिन सृष्टि ते आयो आहे। ऐं वैसे त परमात्मा निराकार रूप हुनजो निराकार, न त ॾिसो कहिड़े बि सत्संग काथे बि कहिड़े बि मंदिर टिकाणे असांखे ईअं न सेखारींदा आहिनि, कोई बि गुरु संत सन्यासी खे ईअं सेखारींदो आहे भई खुद खे आत्मा समझी करे भगवान खे निराकार रूप में यादि करो मथे, उहो असांजो पीउ आहे। कंहिं बि सेखारियो आहे? छो जो कंहिंखे पतो ई न। कृष्ण जी सभु सोचनि था भई भगवान कृष्ण जे रूप में ईंदो आहे, भगवान हिन जे रूप में ईंदो आहे, सिख माण्हू चवंदा असांजे गुरु जे रूप में ईंदा, मुस्लिम माण्हू अलाए छा चईंदा, क्रिश्चन माण्हू ॿियो चईंदा, हे भारतवासी ॿियो चईंदा। भारतवासी त ॾिसो अलाए घणा मूर्तियूं रखी वेठा आहिनि भगवान जी। कोई चए मूंखे भगवान असांजो भगवान हनुमान जे रूप में ईंदो, कोई गणेश जे रूप में।
आहे त हिकु निराकार जो असली हुनजो रूप ई निराकार अथसि, हू कॾहिं पंहिंजो शरीर वठंदो ई न। त बाबा चए थो मां अगर असां खुद खे आत्मा समझी करे भगवान जी यथार्थ नाम रूप ही भगवान खुद अची करे असांखे ॿुधाए थो, न त के अञा ताईं थोड़ी ॿुधाए। त परमात्मा खुद हिन सृष्टि ते अवतरित थी चुकियो आहे ऐं चए थो मूंसां मिलणो अथव, मूंसां शक्ति वठणी अथव त खुद खे देह सां न्यारी आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, मूंखे पंहिंजे सर्व संबंध सां यादि करो, मूंखां शक्ति वठो, गुण वठो, सम्झ वठो। मां हाणे ब्रह्मा जे तन में अची करे हर ॻाल्हि जो उत्तर बि ॾियणो आहे, हर तव्हांजे मन जी हर ॻाल्हि जो उत्तर मां हाणे ब्रह्मा जे तन में अची करे ॾियां। त माण्हू अलाए शुजी ॾिसो, अगरि भगवान कृष्ण जे रूप में अचे, सॼी गीता में लिखियल आहे जॾहिं भगवान ईंदो आहे न सृष्टि ते, त कोटन में कोई में भी कोई भगवान खे पहचाने सघंदो, सब न पहचाने सघंदो। त अगरि सम्झण वारो जेको गीता ध्यान सां पढ़ंदो सम्झंदो ऐं ये लाइन पढ़ंदो, भई भगवान खे कोटन में कोई में भी कोई पहचानदो आहे जॾहिं सृष्टि ते ईंदा आहिनि, त भगवान कृष्ण जे रूप में अचे त पूरी दुनिया में मैसेज पहुची वञे कि कृष्ण जे रूप में भगवान आयो आहे। त पोइ त ये लाइन ग़लति थी वेंदी गीता जी, कोटन में कोई में भी कोई वारी। त बाबा चए थो ॾिसो छो हिन में लिखल आहे, छो जो परमात्मा ऐं गीता में भी लिखल आहे प्रकृति जो आधार वठी ईंदो, मनुष्य तन जो आधार वठी करे मां ईंदो। त कृष्ण खे त पंहिंजो शरीर अथसि, तो भगवान कृष्ण तो भगवान न थियो न। हाँ, बाकी भगवान निराकार परमात्मा कृष्ण जी आत्मा जी 84वीं जन्म वारे शरीर में अवतरित थींदो। भगवान काथे ईंदो आहे, मनुष्य तन जो आधार ही वठंदो आहे, लेकिन कंहिंमें ईंदो आहे कृष्ण जी 84 जॾहिं कृष्ण जी आत्मा सत्युग में कृष्ण जहिड़ो शरीर हूंदो त हुन समय न ईंदी। जॾहिं कृष्ण जी आत्मा एकदम कारी थी वेंदी, कलयुग अंत में अची वेंदी, पापात्मा थी वेंदी, तॾहिं हुनजे शरीर में ईंदो। छो भगवान जो कम ई आहे पापात्मा खे पुण्य आत्मा ठाहिण। हाणे कृष्ण खे माण्हू कारो भी पूजन था त गोरो भी पूजन था। गोरो मतलब जॾहिं कृष्ण जी आत्मा पुण्य आत्मा हुई, कारो मतलब जॾहिं कृष्ण जी आत्मा पापात्मा थी। कृष्ण जी आत्मा भी सत्य त्रेता द्वापर कलयुग पार करे कलयुग अंत पापात्मा थी तरी त उनखे कारो पूजन था न। भई अॼु जेको माण्हू कारो हूंदो आहे उहो सोचदो न हा भई सुठो माण्हू न हूंदो तॾहिं इनखे थियो। त ये वैसे त माण्हुनि जो शरीर कारो हूंदो आहे, त कीअं थींदो, पर असल में आत्मा कारी थी वेंदी आहे कृष्ण जी आत्मा। त जॾहिं कृष्ण जी आत्मा कारी थी वेंदी आहे न त हुनखे हाणे कलयुग अंत में कृष्ण जी आत्मा कारी थी वई, पापात्मा थी वई। हाणे सत्युग अचण वारो आहे, वरी हुनखे पाठ वॼाइणो अथसि सत्युग में वञी करे। त अहिड़ी हिकु पापात्मा कारी आत्मा कीअं वेंदी सत्युग में, त परमात्मा हुनजे शरीर में ईंदो ऐं हुनजे शरीर में अची करे हुनखे ऐं हुनजी पूरी राजधानी खे ज्ञान ॾींदो आहे। छो कि हाणे सत्युग में पाठ वॼाइणो आहे कल्ह। अॼु सभु एक्टर कारा वेठा आहिनि, सभु पापात्मा थी। त परमात्मा भी कृष्ण जी आत्मा जी 84 वारे शरीर में अची करे सभिनि आत्माउनि खे वरी खां ज्ञान ॾींदो आहे, शक्ति ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे, उनखे गोरो ठाहींदो आत्मा परमात्मा। ये जेको गीता में लिखल आहे न कृष्ण ज्ञान तो दे, असल में कृष्ण जी आत्मा जी 84 वारे शरीर में परमात्मा अची करे ज्ञान ॾींदो आहे, जिससां असांजी आत्मा पुण्य आत्मा थी वेंदी आहे, जिससां असांजी आत्मा खे परमात्मा द्वारा शक्ति मिलती है, समझ मिलती है, तो सभी जीवन में सुख शांति सां रही सको।
त बाबा चए थो कि हाणे मां हिन सृष्टि ते अची वियो आहियां, अञा इंतजार न करो अलाए भगवान कहिड़े रूप में ईंदो। कई माण्हू चवंदा बि आहिनि कि अलाए कहिड़े रूप में भगवान ईंदो, असां त एॾा दुखी थी विया आहियूं। त बाबा चए थो कि मां त निराकार आहे, त निराकार मनुष्य तन जो आधार वठी करे ही हाणे आयो आहे, मूंसां मिलणो आहे, मूंसां कुझु पंहिंजे मन जो कोई प्रश्न जो उत्तर वठणो आहे, त मां खुद खे आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करो। जो मां ज्ञान ब्रह्मा जी तन द्वारा ॾियां त उहो ॿुधो। ज्ञान मतलब ज्ञान छो ॿुधणो खपे? अॼु कंहिंखे चओ ज्ञान ॿुधो, ईअं करो, त सोचता आहियूं त ॿुधण जो कमु, पर मन में प्रश्न त ॿारनि खे बि हूंदा आहिनि, छोकी आत्मा के प्रश्न हूंदा आहिनि न। अॼु जे ज़माने में न नंढेपण खां ई ॿारनि खे ज्ञान ॿुधाइणो, भक्ति न कराइणी। भक्ति सां छा थींदो, भले भक्ति बि करायो, लेकिन भक्ति में न सम्झ न हूंदी आहे। माण्हू भक्ति कई, हा भई फूल माला चढ़ाई, मथो टेकियो, सुखमनी पढ़ी, कीर्तन ॿुधिया, भजन कया, लेकिन अर्थ त सम्झ में न आयो न। त उन्हनि खे ज्ञान ॿुधाइणो खपे। भले तव्हां जो कराईंदा कराए, लेकिन हर नंढेपण खां ई, नंढे ऐं वॾे सभिनि खे आहे न हिन समय ज्ञान ज़रूरी आहे। ज्ञान ॿुधण सां न असांजे मन में जो प्रश्न हूंदा आहिनि न, उन्हनि जो उत्तर असांखे मिली वेंदो, जो भक्ति में न मिलंदो। तो भगवान भी चईंदो आहे मूंखे ज्ञानी तू आत्मा प्रिय आहे। परमात्मा खे ज्ञानी तू आत्मा प्रिय आहिनि, भगत प्रिय न आहिनि भगवान। छो भक्तनि खे त सम्झ ई न हूंदी आहे। अॼु तव्हां ॿुधायो, अगरि तव्हां कोई त्योहार ॾींहुं कोई पूजा था करो, तव्हांखे हुनजो अर्थ पतो आहे? तव्हां एॾा चालीसा पढ़ंदा आहियो, आरती कंदा आहियो, या जो बि कंदा आहिनि माण्हू, हुननि जो अर्थ पतो अथव? जिन चीज जो असांखे अर्थ न पतो आहे, लेकिन तव्हां रोज़ करो था, मतलब तव्हां भक्ति था करो। सिर्फ़ु हा भई नाम जपंदा, माण्हू अलाए छा छा चईंदा आहिनि, गायत्री मंत्र पढ़ंदा, अलाए छा छा पढ़ंदा, कहिड़ा कहिड़ा मंत्र, अर्थ त पतो ई न आहे, हिकु शब्द जो बि अर्थ पतो न। अॼु माण्हू खे इहे न पतो भगवान आहे की ॿार मुंहिंजी वेंदा आहिनि, मां चई इहो भगवान, पीउ चई इहो भगवान, ॾाॾो चई इहो भगवान, ॾाॾी चई इहो भगवान, वरी हुनजे ॿिया संबंधी, घर में 10 ॼणा हूंदा, 10 ॼणा 10 भगवान ठाहे ॾींदा। नंढो ॿार पैदा थिए भई भगवान 10 भगवान हूंदा आहिनि, भगवान त पेट चईंदा न, भगवान त हिकु ई आहे, ही 10 काथा आहे। त इहे सभु माण्हू भक्ति था करनि, भक्ति में सम्झ न हूंदी आहे। भक्ति में तव्हांखे चईंदो हा भई हिते नारियल रख, हिते चांवर रख, इहे कर, ईअं कर, हा भई एतिरा दक्षिणा ॾेई पूजा कराए, बसि। लेकिन अर्थ न पतो हूंदो। भई अॼु माण्हू खे दुख आहे, परेशानी आहे, कोई ॻाल्हि आहे, ईअं चईंदा इहे पूजा कराए, या अंगूठे पाए, ठीकु आहे। जेको आहे सिधी सिधी वास्तु शास्त्र भक्ति हिकु जाल आहे, हिकु दलदल आहे। भगवान चईंदा गीता में बि लिखल अथव, गीता में भी लिखल आहे, जॾहिं तव्हां इहा भक्ति मालायूं गुरु ग्रंथ शास्त्र पढ़णु बंदि कंदा न, तॾहिं तव्हां मूंखे प्राप्त करे सघंदा आहियो। छो भक्ति सां भगवान न मिलंदो आहे, तॾहिं त चई न चारों तरफ़ लगाया फेरा त बि तव्हां सां दूर रहे। माण्हू चईंदा बि आहिनि भक्ति खां पोइ भगवान मिलंदो। भक्ति छो था करो? भगवान सां मिलण लाइ, मतलब भक्ति सां भगवान मिले नथो। भक्ति खां पोइ जॾहिं माण्हू थकिजी वेंदो न ढूंढे ढूंढे भगवान खे, पोइ चईंदो हाणे बसि मूंखां इहे नथो पुॼे। जंहिं ॾींहुं तव्हां नथो पुॼे ऐं तव्हां भगवान खे चए बसि हाणे मूंखां त तुंहिंजी भक्ति बि नथी पुॼे, हाणे तूं जीअं तोखे मिलणो हुजे तूं उन ॾींहुं ॾिस त सच्चे मन सां परमात्मा खे यादि करो, तव्हांखे लॻंदो हा मैं भगवान सां मिली। छो जो भक्ति थकाईंदी आहे, भक्ति भगवान सां मिलाईंदी न आहे, भक्ति भगवान खां दूर कंदी आहे।
जी भगवान मथे वेठो आहे निराकार रूप में, ऐं माण्हू भक्ति में ये टिकाणा, ये मंदिर, ये पाठ है, ये पूजायूं, ये व्रत इन सूर्य चांद में तो माण्हू भटके तो न ॾिसो, लेकिन भगवान तो मथे वेठो आहे, मथे यादि करे था सघूं। त इन करे बाबा चए थो कि हाणे ये साधननि जे आधार सां मूंखे यादि न करो। भक्ति में भी ॾिसो केॾा साधन आहिनि, भक्ति जी सामग्री केॾी आहे, तव्हांजे घर में ई ॾिसो। अगरि तव्हां बाबा खे अगरि पूरी रीति न मञंदा हूंदव त अञा बि तव्हां वटि घणियूं माण्हू जे मंदरनि में ॾिसो त अलाए घणे टाइप ऑफ मूर्तियूं, अलाए घणा सामग्री रखल हूंदी आहे, इहा अलाए छा छा रखल। हिन सां छा थींदो, असांजी बुद्धि त उन में ई लॻल आहे, भगवान खे त असां यादि ई न कयो त मथे रहंदो। ऐं जंहिं ॾींहुं कुझु उहा चीज न हुजे हुन ॾींहुं अरे इहा चीज न आहे, हाणे त कीअं असां भगवान खे। इन करे बाबा चए थो कि हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में मूंखे यादि करो। छा मिठी मिठी बारिश जी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभें रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजीवी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे साधना ऐं साधन जे बैलेंस वारा, पंहिंजी उन्नति करण वारा, ब्लेसिंग जे अधिकारी। बाबा चए थो साधननि जे आधार ठाहिण जे बजाए पंहिंजी साधना जे आधार सां साधननि खे कार्य में लॻाए। असांखे पंहिंजे परमात्मा खे यादि करे पोइ तव्हां भले साधननि खे अवे टीवी में कुझु ॿुधो था करो था, मुंहिंजी यादि पकी हुजे, पोइ टीवी हले न हले भले ॾिसो, जेका बि ॾिसंदा आहिनि, जेको जो बि कंदा आहियो करो, लेकिन जंहिं ॾींहुं उहो न हुजे उन ॾींहुं बि असां यादि करे सघूं। अहिड़ी असांजी स्थिति हुजणी खपे, तॾहिं असांखे परमात्मा जी दुआयूं मिलंदियूं, तॾहिं असांजे जीवन में सदा उमंग उत्साह ख़ुशी रहंदी। स्लोगन आहे अगर मगर जे चक्कर सां न्यारो ठहिणो आहे त बाप तमामु शक्तिशाली था, बाबा जी जहिड़ो शक्तिशाली ठहिणो आहे त असां कॾहिं न चईंदासीं अगरि ईअं करे त मां करां, ईअं जेका शब्द चईंदा आहिनि इहे सभु छुटिजी वेंदो। त असांखे पंहिंजी आत्मा में शक्ति धारण करणु, तॾहिं असां सदा जीवन में कोई भी आत्मा हुजे, कहिड़ी बि आत्मा हुजे, सभिनि खे शुभकामना ॾेई करे सभिनि को संबंध निभाईंदासीं ऐं उन्हनि जो संबंध निभाईंदे में न्यारो बि रहणो। छोजी हिन कलयुग जी दुनिया में पंहिंजी संग जो ॾाढो संभाल करो। ओम शांति। बाबा खे यादि करो।